बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान सरदार अली लाको। नाज़रीन अॼु असीं हिकु अहिड़े मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं जेको मसइलो न सिर्फ़ु असांजो आहे पर उहो मसइलो सिंध जो आहे ऐं सिंध जे हर घर जो आहे ऐं सिंध सां जुड़ियल हर माण्हू हर नौजवान हर मकतब फ़िक्र रखंदड़ माण्हुनि सां आहे। उहो मसइलो आहे पाणी जो। तव्हां ॾिसंदा ईंदा हूंदो त पोयां जेको 2025 खां हिकु पाणीअ जे लाइ वॾी तहरीक हली ऐं उन में जेका केनाल ठहनि पिया उन्हनि केनालनि खे मुस्तरद करायो वियो। उन खां पोइ कुझु मामिलो जेको आहे सो हेठि मथे थियो ऐं घटियो त उन खां पोइ वरी हाणे जेको आहे सो इरसा तोड़े पंजाब गवर्नमेंट या भारत जी जारियत चइजे इन सॼे मामले में पीसजे केरु थो सिंध थो पीसजे ऐं हिन महिल बि सिंध हिकु वॾे जेको आहे पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। दरियाहनि में वाहनि में तोड़े केनालनि में तोड़े शाखनि में जेको आहे मुख़्तलिफ़ शहरनि जे शाखनि में ऐं दरियाहनि में वारी उॾामी रही आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको हिन महिल सिंध में जेको केनाल जो मामिलो हले पियो ऐं पंजाब जेको आहे सिंध जो पाणी छिके रहियो आहे जलालपुर केनाल जे ज़रिए पाणी पाण ॾे छिके ऐं ज़मीनूं आबाद करे रहियो आहे। उन ते बि जेको आहे सो सिंध जो अवाम में वॾो ताव पकड़ियल आहे वॾी कावड़ आहे ऐं सिंध जो अवाम सिंध जो शऊर इहो चई रहियो आहे बार बार त आख़िर हे मसइलो कॾहिं हल थींदो, आख़िर हे जेको इरसा आहे ऐं असांजो जेको 1991 वारो ठाह आहे उन ते अमल दरामद कॾहिं थींदो। छो जो जेको इरसा में तइ थियल हुयो 1991 जे ठाह तहत पाणीअ जी जेकी विर्छ हुई पाणीअ जी जेकी तक़सीम हुई उहा तइ थियल हुई कॾहिं बि उन ते मुकमल अमल न कयो वियो आहे। चाहे प्रीवियस पोयां जेको आहे सो साल ॾिसूं या वरी हाणे अॻियां ॾिसूं हिन महिल बि हिकु वॾो फेज़ हली रहियो आहे पाणी खोट जो। ॾिसजे त पंजाब जेको आहे सो पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे रहियो आहे ऐं उहो जेको आहे सो हिकु तकरारी केनाल आहे जलालपुर उन ते बि असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां माहिरनि सां बि जेको आहे सो हुन में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सियासी समाजी तंज़ीमूं बि एतिजाज करे रहियूं आहिनि। तोड़े सिंध गवर्नमेंट बि 12 जुलाई ते हिकु वॾी एतिजाजी तहरीक मुख़्तलिफ़ ज़िलनि में हलाई ऐं एतिजाज कयो आबी जारियत भारत जे ख़िलाफ़ु तोड़े पंजाब जे ख़िलाफ़ु। त उन मामलनि ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध जेको आहे सो बार बार जेको आहे सो इन मामलनि खे फेस करे पई पाणीअ मामलनि खे फेस करे पई। ॿियो मसइलो जेको इहो आहे त समुंदर जेको आहे सो पाणी न हुजण जे करे कई जेको आहे सो ज़मीनी एराज़ी जेकी सिंध जी आहे उनखे वापराए रहियो आहे ऐं उते बि लखें एकड़ चइजनि त उहे बि पाणीअ हेठां अची रहिया आहिनि। उहो बि फ़क़ति सिर्फ़ु हिकु पाणीअ जी कमीअ करे। हाणे जूं ख़बरूं इहे बि अची रहियूं आहिनि त पंजाब में बि ऐं KPK में बरसाति थी आहे उन में पंजाब में बि इलाही जेको आहे कुझु साइडूं आहिनि जिते बोड आई आहे उन बावजूद बि जेको आहे सो पाणीअ जी खोट आख़िर एतिरी छो आहे जो पंजाब सिंध जो पाणी हर दफ़े छिके पियो हर दफ़े सिंध सां साज़िश करे पियो पर सिंध गवर्नमेंट इन ते जेको आहे सो को बि अहिड़ो वॾो एक्शन न खयो आहे जेको नज़र अचे। ग्राउंड ते हो चई रहिया आहिनि एतिजाज करे रहिया आहिनि पर मर्कज़ जीअं त उते इस्लामाबाद आहे उते पार्लियामेंट आहे अपर हाउस आहे लोअर हाउस आहे उते अहिड़ी का वॾो प्रोटेस्ट नज़र न आयो आहे जेको गॾिजी दॿाउ विधो वञे गवर्नमेंट ते ऐं उन खां पोइ इरसा ते त जेको आहे सो हू 1991 वारी विर्छ ते मुकमल अमल दरामद करे सिंध खे जेको आहे सो बाक़ाइदा पाणी बि ॾिनो वञे पर उन ते तयशुदा जेकियूं ॻाल्हियूं थियल आहिनि त उन ते अमल दरामद परमनेंट कयो वञे। परमनेंट इन जे लाइ जो बार बार 2025 खां पोइ वरी 2026 में 2026 खां पोइ 27 में बि इहो मसइलो थी थो सघे वरी जेको आहे सो सिंध जूं ज़मीनूं बंजर थी थियूं सघनि वरी सिंध जे दरियाहनि में जेको आहे सो वारी उॾामी सघे थी जीअं हिन महिल उॾामे पई। त इन ई मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु जेको आहे सो असां सां गॾु जेका लाइन ते हूंदा मौजूदु उहे आहिनि नसीर मेमूर साहिबु आहे पाणी माहिर आहे ऐं उन सां गॾोगॾु असां सां गॾु हूंदो मौजूदु निसार अहमद खोड़ो साहिबु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखे थो ऐं उन सां गॾोगॾु असां सां राजा अंसारी नून लीग जो तर्जमान मौजूदु हूंदो मोहसिन काज़ी जेको आहे सो असां सां मौजूदु हूंदो ऐं तालिब शहर ब्यूरो चीफ आहे जेको असांखे ग्राउंड रियलिटीज़ ॿुधाईंदो ऐं उन खां पोइ इनायत जेको आहे भट्टी सखर ॾे हलंदासीं त उहो असांखे अपडेट कंदो इन बारे में। सैद ज़ैन शाह सां बि असां कोशिशि कंदासीं त उन सां असां राब्तो कयूं। त इन सां गॾोगॾु ई मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुमि त हिन महिल जेकी पाणीअ जी सूरत हाल आहे त मुख़्तलिफ़ जेका असांजा सिंध जा शऊरी ऐं तर्ज़ निगार ऐं जेका पाणी माहिर आहिनि उहे इहो बि चई रहिया आहिनि त सिंध जेकॾहिं हिन महिल सिंध खे पाणी न मिलियो त हिकु तरफ़ जेको समंदर जेको वापराए पियो ज़मीन उहा अलॻि ऐं उन खां पोइ जेकी सिंध में हिन महिल जेको लॻ पई आहे ज़मीन ऐं बंजर जेकी थिए पई उहा अलॻि ज़मीन बंजर थींदी रहंदी। त असां सां गॾु नून लीग जो तर्जमान मौजूदु आहे राजा अंसारी साहिबु।
राजान साहिब भलेकार कयूं पिया तव्हांखे प्रोग्राम में असांखे इन सिंध ऐं जेको पंजाब में हिकु मामिलो हले पियो ऐं उन खां पोइ सिंध हिन महिल वॾो फेस करे रही आहे पाणी खोट खे तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ॾिसो मां सम्झां थो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिलणु घुरिजे ऐं हीउ जेको मामिलो आहे जंहिंमें असां हमेशह चवंदा आहियूं त पंजाब सिंध जो पाणी खणे पियो ऐं पंजाब वारा इहो मौक़ो बि इख़्तियार कंदा आहिनि त पंजाब सिंध जो पाणी न पियो खणे ऐं पंहिंजे हिसे जो पाणी पियो खणे। हाणे इहा जेका शइ आहे इनखे मां सम्झां थो त जेसि ताईं असांजी सिंध हुकूमत मुतहरिक न थींदी, असांजो सिंध जो एरीगेशन खातो मुतहरिक न थींदो, इरसा में सिंध जो मेंबर एक्टिव न हूंदो, सिंध में पाणीअ जे माहिरनि जी मज़बूत टीम न हूंदी, गुडू वटि असांजो बहितरीन दुनिया जो टेलीमेट्री निज़ाम न हूंदो, तेसि ताईं इहो मसइलो कॾहिं बि हल न थींदो। पाकिस्तान ठहण खां बि अॻु में खां वठी करे सिंध हमेशह पाणी खोट जे हवाले सां सिंध जा रिज़र्वेशन रहिया आहिनि। उन हिकिड़ी तारीख़ी हैसियत बि आहे, तारीख़ी पस मंज़र बि आहे, इहा अॼु जी ॻाल्हि न आहे। पर अॼु जे हिन जदीद दौर में जिते दुनिया 21वीं सदी में दाख़िल थी चुकी आहे, लेज़र टेक्नोलॉजी जो दौर आहे, इन दौर में बि जेकॾहिं असीं इहो साबित न करे सघूं त सिंध खे पाणी जेको आहे जेको मिले थो उन में खोट अचे पई ऐं उहो घटि पाणी मिले पियो त मां सम्झां थो त इहा असांजी बदनसीबी थींदी। असांखे पंहिंजो केस टेक्निकली अंदाज़ में ऐं इदारनि जे अंदरि मज़बूती सां पढ़ियल लिखियल अंदाज़ में दलील सां विहणो पवंदो ऐं उन में मां सम्झां थो त हिन वक़्तु जेका सिंध गवर्नमेंट जो रवैयो आहे या सिंध जो जेको मेंबर इरसा में आहे उनजो जेको रवैयो आहे उहो इंतिहाई गैर मुनासिब ऐं गैर संजीदा रवैयो आहे। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां इरसा जा जेको मेंबर आहे सिंध जो उहो इजलासनि में वञे ई कोन पियो ऐं इहो बि चवे त मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। जेकॾहिं सिंध जे नुमाइंदे जी तबियत ठीकु न आहे त को उनजो अल्टरनेट हूंदो आहे, मुतबादिल को शइ हूंदी आहे, मुतबादिल माण्हू मोकिलियो वञे हा ऐं उहो एक्टिव रोल अदा करे त जीअं इहा ख़बर पए। हिन वक़्तु ताईं सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधायो ई न पियो वञे त गुडू खां हेठि पाणी टोटल अचे केतिरो थो ऐं पंजनद वटि सिंधू दरिया में पाणी केतिरो पियो अचे ऐं पोइ सिंध में पाणी केतिरो पोइ दाख़िल थिए। इहा अंग अखर अॼु ॾींहं ताईं बि कंट्राडिक्टरी आहिनि। त मां सम्झां थो त हिन में सिंध गवर्नमेंट जो वॾो रोल आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत सचाईअ सां इहो केस विढ़ंदी त सिंध कंहिंखे हिमत ई न आहे त उहो सिंध जे पाणीअ ते कंहिं बि क़िस्म जो धाड़ो हणी सघे। पर सिंध गवर्नमेंट चई रही आहे तव्हां सचाई नथा कयो ऐं सिंध जो अवाम बि इहो ई चई रहियो आहे त पंजाब गवर्नमेंट चइजे या वफ़ाक़ी गवर्नमेंट चइजे त उहा जेको आहे सो मुसलसल हिन में मुलविज़ आहे, नाइंसाफ़ी करे रही आहे। मतिलबु पाकिस्तान ठहण खां अॻे खां वठी करे जेकॾहिं इहे रड़ियूं असां कयूं पिया जी त आईंदा बि इहे रड़ियूं कंदा रहंदासीं त इहो मसइलो त ईअं हलंदो रहंदो। असांजो मौक़िफ़ इहो हूंदो त पंजाब असांजो पाणी पियो खणे ऐं पंजाब जो इहो मौक़िफ़ हूंदो त मां पाणी कोन पियो खणां, मां त पंहिंजे हिसे जो पाणी पियो खणां। त इहो केस ते हलंदो रहंदो। जेको त किथे न किथे त हल हुजणु घुरिजे न, उहो हल इहो ई आहे त जेकॾहिं एग्रीड पर्सन असां आहियूं, एग्रीड सूबो सिंध आहे, सूबे सिंध खे शिकायत आहे त पोइ सूबे सिंध खे पंहिंजो हक़ वठण जे लाइ एक्टिव ऐं हिकिड़ो मुनासिब क़िस्म जो रोल अदा करणो पवंदो। हिन वक़्तु मिसाल तौरु तमामु घणा दोस्त चवनि था सिंध जे माण्हुनि खे हिकु त ट्रक जी बत्तीअ जे पोयां बि लॻाए वियो आहे न। मिसाल तौरु हाणे ही जलालपुर कैनाल आहे जेको एक्टिव थियो आहे। हाणे सिंध जे माण्हूअ खे इहो अॼु ॾींहं ताईं न ॿुधायो वियो आहे त जलालपुर कैनाल कहिड़े दरिया ते ठहियो आहे। त जेसि ताईं इहे हक़ीक़तूं सिंध जे माण्हू जे साम्हूं न ईंदियूं, उनजे साम्हूं उहा पिक्चर साम्हूं न ईंदी, उन वक़्तु ताईं उहो असुलु मुजरिमनि ताईं पहुची ई कोन सघंदो। तव्हां चओ था त जलालपुर कैनाल जेको आहे उहो दुरुस्त आहे ऐं उनजो वाक़िरा बि दुरुस्त आहिनि, सिंध मां पाणी वञे। मां इहा ॻाल्हि ई कोन थो कयां, मां थो चवां सिंध जे माण्हू खे इहो ॿुधायो वञे त जलालपुर कैनाल कहिड़े दरिया ते ठहियलु आहे। सम्झो था जी। सो इहे जेके शयूं आहिनि न, इहे ई पोइ ट्रस्ट डेफिसिट खे वधाइनि थियूं। मिसाल तौरु हिन वक़्तु सिंध में तमामु वॾी हद ताईं सोशल मीडिया ते बि इहा शइ बहस में आहे त जलालपुर कैनाल कढी वियो आहे, असांजे पाणीअ ते धाड़ो आहे। त सिंध जे माण्हू खे इहो नथो ॿुधायो वञे त जलालपुर कैनाल कहिड़े दरिया मां निकितो आहे ऐं कॾहिं निकितो आहे ऐं कंहिंजी गवर्नमेंट जलालपुर कैनाल ते कमु शुरू कयो। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त जिन माण्हुनि जलालपुर कैनाल ते कमु शुरू कयो उन जा पैसा रखिया ऐं उहो कमु शुरू करे बिल्कुलु 90% ताईं कमु करायो जंहिं माण्हुनि, अॼु उन्हनि माण्हुनि सां गॾिजी सिंध जा क़ौम परस्त एहतजाज पिया कनि। इहा शर्म जी ॻाल्हि आहे या न आहे? को हिकिड़ो माण्हू अहिड़ो न आहे जेको इमरान खान ऐं हुनजी पार्टी खे चवे त तव्हां सिंध जा गद्दार आहियो, तव्हां जलालपुर कैनाल छो ठाहियो। पर छो जो उहो मुकमल थियो मरियम नवाज़ जी हुकूमत में, इन करे सॼी तनक़ीद हिते पई थिए। जेका
सरकार 90% फंड ख़र्च करे चुकी, उहा PTI जी सरकार हुई। ऐं उहो जलालपुर कैनाल दरियाए सिंध ते बि न आहे ठहियल, उहो ठहियल आहे दरियाए झेलम ते। पर असां पोइ बि चऊं था त छो जो दरियाए झेलम, दरियाए रावी, सतलुज, ब्यास, इहे उहे दरिया आहिनि जेके इंडस बेसन जो सिस्टम जो हिसो आहिनि। इन करे उते बि जेके कैनाल ठहनि था, इहा ॻाल्हि सिंध जे माण्हूअ खे इंश्योर कराई वञे त उन में जेको पाणी इस्तेमालु थींदो उन ते सिंध खे को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं उनजे लाइ इरसा में असांजो एक्टिव रोल हुजणु तमामु ज़रूरी आहे, जेको सिंध सरकार जी साईं, जीअं त तव्हां तर्जुमान बि आहे मुस्लिम लीग जा, मुस्लिम लीग नून जी पॉलिसी छा आहे इन फ्यूचर त उहो मुंस पाणी विर्च करे ऐं जेको आहे पाणी सही तरीक़े सां जेको 1991 वारो ठाह उन तहत पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदी या न कंदी, या वफ़ाक़ ऐं पंजाब जा जेका ख़र्चा हलनि था जीअं सिंध गवर्नमेंट जा वफ़ाक़ सां त उहे पिया हलंदा ऐं बसि पोइ आवाम विच में पियो पीड़बो ऐं सिंध बंजर रहंदी? न, इहो न आहे। ॾिसो, ॿ शयूं आहिनि। हिकु त नंबर 1 त मां मुस्लिम लीग नून जो तर्जुमान न आहियां, मां वफ़ाक़ी हुकूमत जो तर्जुमान आहियां सिंध में। नून लीग जो तर्जुमान बि को मसइलो न आहे, पर मुंहिंजी पार्टी मुस्लिम लीग नून ज़रूरु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ खां सिंध खे को बि ख़दशा आहिनि ई कोन। जो सभ खां वॾो सबूत इहो आहे त सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत मुस्लिम लीग नून जी आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ी हुकूमत खे हथी ॾिनियूं बीठी आहे। ऐं जेकर अॼु पीपल्स पार्टी असांजो साथ छॾे ॾे त वफ़ाक़ी हुकूमत असां क़ाइमु ई कोन था करे सघूं। असां हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे करे आहियूं। इन करे इहा ॻाल्हि ग़लति आहे त हुनखे ख़दशा आहिनि। ऐं सिर्फ़ु ख़दशा हुजनि बि त ख़दशो ज़ाहिर करण सां मसइलो हल कोन थींदो जेसि ताईं भरपूर अंदाज़ में सिंध जे पाणीअ जी केस जी नुमाइंदगी वफ़ाक़ में न थींदी। इन करे असांखे बहैसियत सिंधी क़ौम जे पंहिंजे पाणीअ जो केस वॾे मज़बूत अंदाज़ में वेहणो आहे ऐं इन ॻाल्हि खे इंश्योर करिणो आहे त गुॾूअ खां हेठि पाणी पूरी मिक़दार में अचे, जेको 91 जे अकॉर्ड जे मुताबिक़ पाणीअ जो शेयर सिंध जो ठहे थो। उन जो हिकिड़ो फुड़ो बि असां पंजाब खे ॾियण लाइ तयारु न आहियूं। इहा मुस्लिम लीग नून जी पॉलिसी आहे। जॾहिं मुस्लिम लीग नून बि असां चऊं था त पोइ असां हिनखे क़ौमी पॉलिसी तौरु असांखे एक्सेप्ट कयूं था। इन ॻाल्हि खां कटे नज़र त पंजाब जी हुकूमत भले मुस्लिम लीग नून जी हुजे, पीपल्स पार्टी जी हुजे, PTI जी हुजे, पंजाब हमेशह पंहिंजे सूबे जे हक़ जी ॻाल्हि कंदे असां खां वधीक पाणी खणी ॾी वियो आहे। पर असांखे सिंध सूबे जे हक़ जी ॻाल्हि करणी आहे। मुस्लिम लीग नून पंजाब में आहे त मुस्लिम लीग नून सिंध में बि आहे। त इन करे जेका नून लीग जी इज्तिमाही पॉलिसी आहे उहा इहा आहे त 91 जो अकॉर्ड मियां नवाज़ शरीफ़ साहिब जिन करायो हुयो ऐं उन में जेको सिंध जे पाणीअ जो हिसो आहे उन में बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जी खोट बर्दाश्त न कई वेंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी राजा साहिबु, तव्हां मेरान TV खे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वक़्तु इहो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं। वेलकम बैक नाज़रीन, असांखे हिन महिल जॉइन कयो आहे नसीर मेमून साहिबु, जेको पाणी माहिर ऐं माहौलियाती माहिर बि आहे। नसीर साहिबु, मूंखे इहो ॿुधायो, सिंध में जेको मसइलो हले पियो, सिंध में पाणी जी खोट जा असल सबब आहिनि कहिड़ा? हाणे शुरू में त असां जेका जून ताईं ॾिठो पिए त पाणीअ जी खोट इन करे हुई जो मथां खां ई पाणी घटि पिया आयो, न पियो मिलियो पूरो हिसो। ऐं जुलाई जो शुरूआती हिसो जेको ॾींहं हुया उन में बि शॉर्टेज हुई, जो लिंक केनाल भलिया पिए, मंगला तरबिला में पाणी इकठो थियो पिए। पाण घटि में घटि पुठियनि हफ़्ते 10 ॾींहंनि खां त मूंखे खोट कान थी नज़र अचे। जेका डेटा असांखे ऑफिशियल नज़र अचे थी उन हिसाब सां थोरो घणो मामूली घटि वधाई आहे, पर सखर गुडू ते त पाण वधीक पियो अचे। कुझु 4-5 ॾींहंनि खां मां ॾिसां पियो गुडू सरप्लस आहे ऐं सखर बि जेतिरी रिक्वायरमेंट आहे लोकेशन ओतिरो अचे पियो। कोटड़ी में त मां हफ़्ते 10 ॾींहंनि खां ॾिसां पियो त 10-12 हज़ार 14 हज़ार पाणी क्यूसेक एक्स्ट्रा पियो अचे ऐं हेठि डेल्टा में पाणी न पियो छॾियो वञे। त मुंहिंजे हिसाब सां त जेको सिंध हिते जो पाणी आहे, हाणे त अञा चाढ़ आहे, हींअर त पाणी घणो लथो आहे, गुडू वटि त तमामु घणो पाणी पहुचे पियो। उसूली तौर ते त सवाइ जेकर अंदरूनी मिसमैनेजमेंट न हुजे त सिंध में हींअर पाणीअ जी खोट हुजणु न घुरिजे। जी, अंदरूनी मिसमैनेजमेंट थोरो मूंखे ॿुधाइजो खोले साईं। जी, अंदरूनी मिसमैनेज मां मुराद जीअं त थोरो ॿुधाइजो खोले। तो त सफ़ा साफ़ ज़ाहिर आहे न, मिसमैनेजमेंट जो मुराद आहे तव्हां पंहिंजे पाणीअ जो ठीक जेका इंतिज़ामकारी आहे उहा न हुजे। ऐं इंतिज़ामकारीअ में छा शामिल आहे त तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर, जेके वाटर कोर्स, माइनर या किनारे, इन्हनि जी खाती ठीकु थियल हुजे त पाणी हेठि ताईं वञे ऐं जेका पाणी जी चोरी आहे उहा न थिए। मूंखे ॿुधायो कोटड़ीअ ते जेकर 10,000-14 हज़ार पाणी क्यूसेक एक्स्ट्रा ईंदो हुजे ऐं तव्हांजे डेल्टा में बि पाणीअ जो वकिरो को बि न हुजे ऐं पोइ बदीन जे टेल में मुज़ाहिरा थींदा हुजनि
हिन जो छा मतिलबु आहे? त इहो 10-14 क्यूसेक पाणी हफ़्ते 10 ॾींहंनि खां अचे पियो त वञे किरां पियो, डेल्टा खे बि तव्हां नथा ॾियो। साफ़ ज़ाहिर आहे त इहो पाणी किथे न किथे वञे थो न, ॿियनि लफ़्ज़नि में साधन लफ़्ज़नि उहो पाणी चोराइजे थो। पोइ हाणे उहो जॾहिं चोराइजे थो त उहे जेके ॾाढा मुड़ुस ताक़तवर आबादगार जिते बि हूंदा ऐं आपाशीअ जो अमलो हूंदो उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ कोन थो चोराए सघिजे। बिल्कुलु साईं। पंजाब मुसलसल सिंध में इहे आवाज़ उथी रहिया आहिनि त पंजाब नाइंसाफ़ी करे थो ऐं पंजाब जलालपुर केनाल कढियो आहे, उन ज़रिए पंजाब सिंध जो पाणी हड़पाए रहियो आहे, त इन में तव्हां छा पिया सम्झो जलालपुर केनाल ते ख़ुशूसी ॿुधाइजो। जलालपुर केनाल त अञा हाणे सिर्फ़ु आज़माइशी हलियो आहे, अञा हुनजी मेन केनाल बाडी ठही आहे, उहा त उहो आहे 1350 क्यूसेक जो फुल हले त 1350 क्यूसेक खणंदो ऐं हिन वक़्तु त उहो आज़माइशी वहकरे में आहे। अञा त हुनजी कमांड एरिया डेवलप न आहे थी जो हुनजे वसीले पाणी हेठि वञे उन्हनि जे ज़मीनुनि ताईं। त हींअर त घटि में घटि जलालपुर केनाल ते असांखे एतिराज़ आहिनि ऐं सख़्तु एतिराज़ आहिनि, पर हिन वक़्तु जेका पाणी जी खोट जो मसइलो आहे हुनजो जलालपुर केनाल सां को तालुक कोन्हे को। उहा तव्हांखे जीअं ॿुधायो त 2 हफ़्ता ताईं मथां खां पाणीअ जो प्रॉब्लम हुयो ऐं हाणे मथां खां पाणीअ जो मसइलो कोन्हे। हाणे जेकर किथे पाणी सिंध जे अंदरि नथो पियो मिले त अंदरूनी बदइंतज़ामी आहे। सही। छा सिर्फ़ु पंजाब इन मामले जो ज़िम्मेवार आहे या इन में का मौसमी तब्दीली या को डैम जा इशूज़ अची सघनि था तव्हांजे मुताबिक़? हे जेको पाणी हिन वक़्तु त कोन्हे, कंहिंसां बि मसइलो कोन्हे, हिन वक़्तु पाणी सरप्लस आहे, वधीक पियो अचे। जिन ॾींहंनि में पाणी घटि आयो पिए मां तॾहिं जी जेकर ॻाल्हि करियां त मौसमी असर त हुया हिक ताईं जो पाणी जो मथां खां वाकिरो घटि पिए आयो ऐं पर पाणी जॾहिं घटि पिए आयो त असांजो सुवालु इहो आहे त पोइ उन वक़्तु तरबेला ऐं मंगला में पाणी जमाए छो पिए थियो, कठो छाजे लाइ पिए थियो ऐं पोइ लिंक केनाल छो पिए हलिया? जेकर उन वक़्तु मंगला मां पाणी हेठि छॾिजे हा जो आगाटे ख़रीफ़ में असांखे ज़रूरत वधीक हूंदी आहे बजाए हिन जे त हींअर त पंजाब खे अञा हाणे ज़रूरत पवंदी, उन वक़्तु ज़रूरत न ई आहे त उहो पाणी जेकर हेठि ॾिनो वञे हा ऐं लिंक केनाल चनाब जेलम ज़ोन में न हलाए वञनि हा त असांखे पाणीअ जी खोट तॾहिं बि न थिए हा या थिए हा त घटि थिए हा। त उहो हिकिड़ी स्टेज हुई जंहिं वक़्तु असां सभिनी ते लिखियो ॻाल्हायो, तव्हां बि प्रोग्राम्स कया, पर हाणे जेको कुझु आहे हींअर हुन सां मुंहिंजो ख़्याल आहे त डैम जो यानी तालुक कोन्हे। जेका मां अॼु जी डेटा ॾिसी पुठियां हफ़्ते 10 ॾींहंनि जी डेटा ॾिसी चई सघां थो त उहो मसइलो सिंध जो अंदरूनी आहे। जी, इहो जेको इर्सा आहे, इर्सा जो किरदारु मुयसरु नज़र अचे पियो तव्हांखे हिन वक़्तु? हिन वक़्तु त इर्सा जो सिंध जे पाणीअ जी खोट सां को तालुक कोन्हे। जॾहिं असांखे एतिराज़ु हुयो तंहिं वक़्तु पाणी उते लिंक केनाल वहाया पिए विया ऐं पाणी स्टोर पिए थियो, उन वक़्तु असांखे इर्सा जे रोल ते एतिराज़ु हुयो, पर इर्सा ख़ुदि वापदा खे लिखियो जो वापदा जो हिकिड़ो जेको प्रोजेक्ट तरबेला ते हलंदड़ आहे उनजे करे हू 1.5 लख क्यूसेक खां वधीक पाणी हेठि छॾनि न पिया ऐं उन ते इवन पंजाब खे बि एतिराज़ु हुयो त उन वक़्तु इर्सा खे जंहिं तरह घटि में घटि लिंक केनाल रोकणु घुरिजनि, इहा मुंहिंजो पंहिंजो ख़्याल आहे त इर्सा उन किरदार में गुथी आहे, पर हाणे उहो स्टेज जेका हुई उहा हाणे गुज़री चुकी। हाणे जो जेको मसइलो आहे उहो इर्सा जो बि कोन्हे, उहो डैमन जो बि कोन्हे, उहो कंहिंजो बि कोन्हे, उहो प्योरली सिंध जो मां वरी चवां थो त अंदरूनी मसइलो आहे। आख़िर में बसि मूंखे इहो ॿुधाए भारत सां जेको सिंधु तास मुआहिदो आहे उनजी जेके मौजूदा सूरत हाल आहे उहा सिंध ते कीअं असरअंदाज़ थी सघे? तो फ़िलहाल त फौरी तौर ते को 2-3 सालनि में कुझु कोन पियो थिए, हिकदमि सां त को पाणी सिंध उहे जेलनि जो त उहे बि न रोके सघंदा। चनाब में उन्हनि जो इरादो आहे, उते नंढा नंढा डैम आहिनि उन्हनि जे थ्रू करे मैनेज शॉर्टेजिस कंदा आहिनि, पर उहे शॉर्ट टर्म हूंदियूं छो त उते को वॾो डैम कोन्हे को। पर हाणे थींदो छा थियो जेको चनाब जो माहौल खे या फ्लोज़ खे बुनियादु बनाए हिते कुझु दुनिया जी कोशिशि हूंदी त जेके 3 नंढा डैम चनाब ते प्रपोज़ड आहिनि जेके ग्रेटर चोलिस्तान रिथा वक़्तु साम्हूं आया हुआ उहा हुननि जी ज़रूरु कोशिशि हूंदी त उन्हनि जे लाइ माहौल ठाहिण उनखे ठहिराइण जो। फौरी तौर ते त इहो असरु आहे ऐं पर फौरी तौर ते इमीडिएटली असांखे असरु कोन्हे, लॉन्ग टर्म में असरु पइजी सघनि था। जी नसीर साहब वॾी महिरबानी तव्हां मेरान टीवी खे टाइम ॾिनो। नाज़रीन जीअं त तव्हां ॿुधो त नसीर साहिबु पाणी माहिर बि आहे त माहौलियाती माहिर बि आहे, त हुन इहो ॿुधायो त सिंध में जेको पाणीअ जी हिन महिल खोट आहे उहो अंदरूनी मसइलो आहे। अंदरूनी मसइलो मसइला सिंध में अंदरि बि जेका वॾा ज़मींदार आहिनि
या वरी जेका वॾेरा आहिनि या वरी असांजा अमलदार आहिनि आबपाशी खाते जा अमलदार आहिनि उते जेको सो चोरी हले पई ऐं उते बि चोरी थिए पई त अंदरूनी मामलनि खे ॾिसण जी बि सख़्तु ज़रूरत आहे। जीअं त सिंध में हिन महिल पाणीअ जी जेकॾहिं शदीद खोट आहे त उन शदीद खोट में असल ज़िम्मेदार जेका आहिनि सो सिंध जा जेका ताक़तवर धुरूं आबपाशी ऑफिसर पाणी चोरी जो बि कारण थी थो सघे। उन खां पोइ इहा बि असांखे ख़बर पई त जेको जलालपुर केनाल आहे उन ते एतिराज़ त सख़्तु आहिनि पर हिन महिल उहो वेही रहियो आहे ऐं इन फ्यूचर जेकॾहिं उनखे मुसलसल वाहियो वियो त उन खां पोइ जेको आहे सो तमामु सिंध जे लाइ ख़तरनाक ऐं जेका नुक़सानकार सूरत हाल पैदा थी सघे। असां सां गॾु हिन महिल लाइन ते गॾु आहे जेको आहे मोहसिन काज़ी साहिबु जेको अॻवान आहे सिंध बलूचिस्तान आबादगार जो। मोहसिन साहिबु मेरान टीवी ते असां तव्हांखे भलेकार चऊं था। हीउ जेको सिंध जो मामिलो हले पियो इशू हले पियो पंजाब जेको आहे पाणी असांजो हड़पाए रहियो आहे या जलालपुर केनाल ज़रिए खणी रहियो आहे हिनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? वॾी महिरबानी तव्हांजी साईं। साईं यकीनन इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी गिलोनी साज़िश आहे। मां ईअं चवंदुमि त साईं सिंध ऐं बलूचिस्तान जे आबादगारनि खे तबाह ऐं बर्बाद करण जी हिकिड़ी वॾी प्लानिंग आहे पर ईअं सम्झो त पाकिस्तान खे नुक़सानु ॾियण जी इहा साज़िश आहे। साईं यकीनन असां सिंध दरिया असांजो बलूचिस्तान जा जेको बि नहरी निज़ाम आहे उहो गुडू बैराज खां सखर बैराज खां पटफीटर केनाल हुजे कीसर केनाल हुजे असांजी बेगारी केनाल हुजे तमामु जेके असांजा केनाल इहे हितां खां वञनि। साॻी तरीक़े सां साईं सखर जा असांजा जेके बि केनाल आहिनि राइट बैंक जा या लेफ्ट बैंक जा या सॼी जा टोटल असांजो साईं आबादगार जेको आहे उहो पंहिंजी सिंधू दरिया जी पाण वारसी कंदो। सिंध ऐं बलूचिस्तान जो गैरतमंद बहादुर अवाम इन सिंधू दरिया जी साईं वारसी कंदी। असां पंहिंजो लाहे अमल जेको आहे असां बि जोड़ियूं पिया। असां कंहिं बि क़ीमत में कंहिं बि सूरत में साईं इहो सिंधू दरिया तां इहे केनालनि खे जलालपुर केनाल खे क़बूल न कंदासीं। साईं साईं ज़मीनी हक़ीक़तूं मूंखे थोरो ॿुधाइजो त आबादगारनि खे असल कहिड़ी सूरत हाल खे हिन महिल फेस करिणो पए पियो हिन माहौल? साईं ज़मीनूं हक़ीक़तूं इहे आहिनि त पहिरियां त असांजो 1991 रिकार्ड तहत जेकॾहिं असांजो पहिरियों मई जो जेको आगाटो ख़रीफ़ जो पाणी आहे उहो पंजाब खणी पियो वञे। उन खां पोइ जॾहिं हीउ पाणी ॾियनि था फ्लड जी सूरत हाल थिए थी असांखे उहो महीनो जॾहिं हीउ असांजो पाणी खणी था वञनि त तव्हां यकीन कयो असां जी कंहिं बि सिंध जे तक़रीबन 30 खां 40% ज़मीन असांजो गैराबाद थी वञे। साॻी तरीक़े सां बलूचिस्तान सां बि इहा साॻी सूरत हाल आहे। पहिरियों पाणी बि हीउ असांजो खणी था वञनि पोइ असां उन पाणी खणी वञण जे करे सिंध जो हर हिकु लोक एरियनि जो आबादगार हुजे या असांजो उत्तर साइड जो हुजे या असांजो बलूचिस्तान जो आबादगार हुजे हक़ीक़त इहा आहे त किरोड़े अरबे रुपयनि जो असांजो नुक़सानु थो थिए। बेजारा तरी था वञनि ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं पाणी असां वटि अचे थो त बेजारनि जी मुंद ख़तम थी वञे जो असां उन्हनि खे बेजारनि खे को रुंबी सघूं या असां उन्हनि खां जेको आहे वक़्त सिर जेका टाइम ते का उन्हनि खे पोखी कराए उन मां सुठी का उपज खणूं। हक़ीक़त इहा आहे त साईं हीअ तमामु हिकिड़ी वॾी गिलोनी साज़िश आहे ऐं हीअ हिकिड़े खे न पर पूरे पाकिस्तान खे तबाह करण जी साज़िश आहे। साईं बलूचिस्तान अॻे ई ऑलरेडी पाणी जी तमामु वॾी शार्टेज आहे। गुज़िरियल ॾींहुं असां सिंध ऐं बलूचिस्तान जा आबादगार 4 ॼाणा सखर बैराज ते एहतजाजी धरणो हणी वेठासीं। यकीनन जेकॾहिं हुनजा इहे पेरा खजंदा त उहे पेरा बि असांजा पंजाब जे तरफ़ वेंदा जो पंजाब असांजो पहिरियों पाणी असांजो खणी थो वञे ख़रीफ़ जो आगाटो खणी थो वञे पोइ असां पाण सभु असांजा आबादगार पाण में ई असांखे ज़रूरत एतिरी थी वञे जो सखर बैराज तो पाणी असांजो पूरो ई नथो थिए पोइ मजबूरन सिंध जे हुकुमराननि खे छा थो करणो पवे त जेकॾहिं असांखे थोरो जेकॾहिं असांजे लो पेरियन में असांजे जेको ओभर साइड ते जेके असांजा केनाल आहिनि उनजो फुटी जो आहे कमंद जो आहे या उनजा ॿिया जेके फ़सुल आहिनि मजबूरन उनखे पाणी ॾियणो थो पए वरी असां सारियाल आहियूं वरी उन्हनि खां पोइ वरी कटे थो ॾे पोइ ईअं सम्झो त रुगो वेड़ आहे साईं माना रुगो तबाही आहे तबाही खां सवाइ कुझु बि कोन्हे को इहो। जी काज़ी साहिबु आख़िर में बसि मूंखे इहो ॿुधाइजो त हुकूमत खां अवां जा या आबादगारनि जा मुतालबा कहिड़ा आहिनि वफ़ाक़ी तौर सिंध? साईं असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खे पहिरियां असां वफ़ाक़ी हुकूमत खे चवंदासीं साईं ख़ुदा जे वास्ते तव्हां अहिड़ो अमल न जुड़ियो जंहिंमें पाकिस्तान खे तमामु वॾो नुक़सानु पहुचे। सिंध ऐं बलूचिस्तान जा 2 सूबा आहिनि इहो तकरारी केनाल जेकॾहिं 4 लख एकड़ इहो आबाद हेॾे 2 लख एकड़ आबाद कंदो त सिंध ऐं बलूचिस्तान जी 4 लख एकड़ ज़मीन गैराबाद थींदी। यकीनन तव्हां आबाद ज़मीननि खे जेकॾहिं तव्हां गैराबाद कंदव त उहो कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजी गैराबादी ॾिसी पंहिंजे बचनि जी तबाही ॾिसी तव्हां सां हमदर्दी रखंदो तव्हां सां प्यारु रखंदो। हीउ तमामु वॾो नफ़रत जो ॿिज छटियो वञे पियो ख़ासि करे मां ईअं चवंदुमि त हीउ पाकिस्तान जे लाइ नुक़सानु आहे
मां पंहिंजे सिंध जे हुकुमराननि खे बि इहो अर्ज़ु ज़रूरु रखंदुमि त साईं तव्हां पंहिंजी ज़मीनी हक़ाइक़ खे ॾिसो, तव्हां पंहिंजा अहिड़ा फ़ैसिला कयो, सिंध जी अवाम कंहिं बि सूरत में इहा केनाल क़बूल न कंदी। तव्हांखे वरी बि सिंध जी अवाम ॾे अचिणो आहे, तव्हां अहिड़ा बहादुराना फ़ैसिला, छा थींदो आहे कुर्सी साईं, हे भला हीअ हुकूमत वज़ीर आज़म जूं कुर्सियूं छा थींदियूं आहिनि, अवाम जेतिरे ताईं तव्हां सां गॾु आहे त तव्हां हर शइ करे सघो था। जेकॾहिं अवाम तव्हां खां मोह मोड़ियो सिंध जे हुकुमराननि खां, यकीन कयो हिकिड़ी मोह अवाम ते वञी बि न सघंदासीं। असां इहो मुतालबो था कयूं त अवाम सां गॾु बि सभिनीनि सां ही अॻ में थियनि। हक़ीक़तनि में असांजे हुकुमराननि खे बहादुरी वारा फ़ैसिला करे अॻ में थी बीहनि, सॼी अवाम हिन सां गॾु बीहंदी। जेकॾहिं न त अॻे पोइ अवाम असां सिंध जो आबादगार साईं, सिंध जो आबादगार सिंधू दरिया खे पंहिंजी दिलि सम्झे थो, सिंधू दरिया जे इन जल खे पंहिंजी रत नुमा सम्झे थो। जेकॾहिं रत असांजी सुकी वई, पाणी असांजो थी वियो त असांजी जिस्म ज़िंदा न रहंदो, असां जिस्म पंहिंजो मरण कॾहिं न ईंदासीं। सिंध ऐं बलूचिस्तान जो आबादगार इन जी हर सूरत में, हर क़ीमत में इन जी सही हिफ़ाज़त कंदो, कंहिं बि सूरत में, कंहिं बि क़ीमत में पोइते न हटंदो साईं। ठीकु आहे मोहसिन साहिब, तव्हां मेहरान टीवी खे टाइम ॾिनो, अव्हां जी वरी महिरबानी। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असांखे सखर जे ब्यूरो चीफ इनायत भट्टी जॉइन कयो आहे। इनायत, मूंखे ॿुधाइजो सखर में ऐं सखर बैराज ऐं उनजे भरपासे वारनि इलाइक़नि में पाणीअ जी खोट जे हवाले सां छा सूरत हाल आहे? साहब महिरबानी, बिल्कुलु सही था चओ। इहा पूरी सिंध जी आहे जेको आहे सो सखर में बि पाणीअ जी शदीद खोट आहे। ज़रई जेको पाणी आहे उन खोट ख़िलाफ़ एहतिजाज ऐं मुज़ाहिरनि जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में ज़रई पाणी जी खोट ऐं खीरथल केनाल समेत उन जी शाखनि में शदीद पाणी जी किल्लत ख़िलाफ़ सिंध बलूचिस्तान जे हारिया बाग रिकाग पारां आज जेको आहे सो वॾे काफ़िले सां सखर बैराज पहुची सिंध हुकूमत आपाची खाते ख़िलाफ़ एहतिजाज जी जेको आहे सो धरणो हुयो। आबादगारनि जो ज़रई पाणी खोट जेको धरणो आहे उहो 3 ॾींहं ताईं जारी रहियो। धरणे में मौजूदु आबादगारनि अॻवाननि जो चवणु हो त सखर बैराज जे पाणी मौजूदु हुजण बावजूदि खीरथल केनाल ऐं दादू केनाल में पाणी नथो छॾियो वञे। पाणी जी शदीद खोट सबबि असांजूं जेके लखे एकड़ ज़रई ज़मीनूं आहिनि बंजर बणिजी वियूं आहिनि। पीअण लाइ पाणी मुयसरु न आहे, माल मता उन सबबि मरी रहियो आहे। माण्हू मजबूर थी लॾ पलाण करे रहिया आहिनि। ऐं हिननि इल्ज़ाम हयो त सिंध हुकूमत ॼाणी वाणी बलूचिस्तान जे हिसे जो जेको पाणी आहे उहो रोके छॾियो आहे, जंहिं सबबि लखे एकड़ ज़रई ज़मीनूं सुकी गैर आबाद थियूं आहिनि। ऐं 3 ॾींहंनि जे मुसलसल धरणे बाद आपाशी खाते जे अमलदार जेको आहे आबादगारनि सां ॻाल्हियूं कयूं, जेके ॻाल्हियूं कामयाबु थियण खां पोइ जेको आहे जेको धरणो आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। अॼु जेका सूरत हाल आहे सखर बैराज या मुख़्तलिफ़ बैराज जेको पाणी जी उहा आहे पंजाब जे चनाब दरिया में हेड मरार जे मक़ाम वटि वॾी जेका बोर्ड वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जॾहिं त काबिल नदी, झेलम, रावी वटि वॾी जेका बोर्ड जा इम्कान आहिनि। मराला, खानगी, कादराबाद ऐं बंगला डैम वटि जेका हेठे दर्जे वारी जेका बोर्ड जो इम्कान आहे। सिंधू दरिया में तरबेला डैम, कालाबाग, चश्मा बैराज वटि हेठे दर्जे वारी बोर्ड जो इम्कान ॿुधायो थो वञे। सिंध जे बैराजनि सखर बैराज, गुडू बैराज ऐं कोटड़ी बैराज वटि पाणीअ जा जेके वाकिरा आहिनि उहे मामूल मूजिबि हली रहिया आहिनि। सिंधू दरिया जे मुख़्तलिफ़ बैराजनि ते पाणी जेके वाकिरनि जा जेके अंग अखर जारी कया विया आहिनि। सिंध में गुडू बैराज जे मथे वाकिरे में 1,64,392 क्यूसेक आहे। हेठियों वाकिरो 1,23,345 क्यूसेक। सखर बैराज जेको वाकिरो आहे 1,10,750 क्यूसेक जेको आहे हेठियों वाकिरो 52,950 क्यूसेक आहे। कोटड़ी बैराज जे मथां जेको वाकिरो आहे 43,205 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। जेको हेठियां वाकिरो आहे पाणी नाहे छॾियो वियो। अंगनि अखरनि जे हवाले सां सिंध में जेके ज़रई ज़रूरत मूजिबि जेके मुख़्तलिफ़ वाहन शाखनि में पाणी जेका विर्छ आहे उहा जेका कुझु वाहन में पाणी जेका फराहमी महदूद रखी वई आहे। सही। इनायत, हुकूमत खां जेको आहे आबादगारनि जा अहम मुतालबा हिन महिल कहिड़ा आहिनि? हुकूमत खां जेका मुतालबा आहिनि ज़रई जेको पाणी आहे छो त असां वटि सिंध जी 3 नंबर जेको ज़िलो आहे उहो सखर बैराज रीढ़ जी हॾी सॼो वेंदो आहे। जंहिंमां जेको पाणी निकिरे पियो उन मां लखे एकड़ जेके ज़मीनूं आहिनि उहे आबाद थींदियूं आहिनि। ऐं जेको मुख़्तलिफ़ जेको शाखुनि में ऐं जेको केनालनि में जेको पाणी मुख़्तलिफ़ हींअर वारी उॾा में पई त उन जेको पाणी न पियो वञे उते जेके बि ज़मीनूं आहिनि उहे बंजर बणिजी वियूं आहिनि। ऐं पाणी न हुजण जे करे जेका पोखाई आहे उहा न थींदी ऐं बुख ऐं बदारी वारो जेको सिस्टम आहे उहो जेको आहे सो पैदा थींदो। ऐं जंहिंजे करे आबादगार जो चवणु आहे त फिलफोर जेके ज़रई ज़मीननि जे लाइ पाणी जेको आहे छोड़ न कयो आहे सखर बैराजनि खां उहो मां पाणी जेको आहे सो फौरी तौरु छोड़ कयो वञे जीअं असां जेके ज़मीनूं आहिनि उहे आबाद थी सघनि ऐं जेको माल आहे उहो मरण खां बची सघे।
इनायत जेकॾहिं हीअ सूरत हाल रही जीअं हिन महिल पाणी खोट लॻी पई आहे त ईंदड़ जेका असांजा फसल काइबा उन्हनि जो जेको आहे सो छा रहंदो ऐं उनजो खातो छा लॻायो वियो आहे त उहे फसल ठीकु ठाक थींदा या उहे न थींदा। उन खां पोइ वरी एहतिजाज में बि त माण्हू उते वेठा एहतिजाजी कैंप लॻल हुई त उतां जा एहतिजाजी माण्हू छा पिया चवनि तहरीक खे अॻिते वधाईंदा या वरी पोइ हिते ई ख़तमु थींदी हुआ? बिल्कुलु तव्हां सही था चओ। असुल छा आहे त जेके एहतिजाज जेके अॻवानी कई रहिया हुया जेका अॻवान आबादगार हारी उनजो इहो ई चवणु हो त न रुॻो असां हिन भेरे एहतिजाज कयो आहे पर गुज़िरियल साल जॾहिं पोखाई जो टाइम आयो त उन दौर में बि जेको असां जेके केनाल हुया उन केनालनि जो पाणी बंदि थियो हो। असां मुसलसल ॿधिया रहियासीं सखर बेराज ते जेको आहे धाणो हयोसीं धाणे खां पोइ अॼु जेको आहे पाणी ॾिनो वियो। हिन साल बि जॾहिं पोखाई जेको आहे दौर शुरू थियो आहे त उन खां पोइ ॿीहर उन्हनि असांजो पाणी जेको आहे सो ज़रूरी ज़मीन जो बंदि करे छॾियो आहे ऐं जेका बंदि थियण खां पोइ असांजी पोखाई न पई थिए। पाणी न हूंदो त जेको आहे पोखाई कीअं थींदी। ऐं असांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो आहे ज़राइत ते। ऐं हर साल पाणी जी फरहमी लाइ असांखे एहतिजाज करणा पवंदा आहिनि। ऐं कॾहिं त ईअं बि थियो आहे त हारी आबादगारनि खे पाणी मिली सघे। असां हर साल असांजा जेके एहतिजाज आहिनि उहे जारी रहंदा आहिनि। ईंदड़ साल बि जॾहिं पोखाई जो वक़्तु ईंदो लॻे पियो त ईअं ई असांखे वरी ॿीहर एहतिजाजी मुज़ाहिरो करे सखर बेराज ते धरणो हणणो पवंदो। ठीकु आहे। इनायत तव्हां मेरान टीवी खे टाइम ॾिनो, अव्हांजी महिरबानी। नाज़रीन जीअं त तव्हां इनायत जी ॻाल्हि ॿुधी त सखर में बि हिन महिल सूरत हाल बदहालीअ जी आहे ऐं उतां जा आबादगार परेशान आहिनि। उतां जा आबादगार हिन महिल एहतिजाज कैंपूं लॻाए रोडनि ते वेठल आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई जेको आहे मुतालबो आहे त जेको जलालपुर केनाल ज़रिए जेको सिंध जे मथां वरी हिकिड़ो ॿियो राताऊं मढ़ियो वियो आहे उनखे ख़तमु कयो वञे। केनाल में जा वहकरा बंदि कया वञनि ऐं केनाल खे मुकमल तौर ते जेको परमनेंट उनखे बंदि कयो वञे त ॿिए पासे इहो केनाल मुसलसल वही रहियो आहे ऐं इहो इन फ्यूचर जेकॾहिं वहंदो रहंदो त इन जो जेको नुक़सानु सिंध खे थींदो उहो हिन नुक़सान खां चोण या पंजूण ते वधीक हूंदो। त इन सां गॾोगॾु असां हलंदासीं हिन महिल मीरपुर ख़ास असांखे जॉइन कयो आहे तालिब शहर। मूंखे ॿुधायो मीरपुर ख़ास डिवीज़न में पाणी जी सूरत हाल हिन वक़्तु कहिड़ी आहे? जी सरदार साहब तव्हांखे ॿुधायां त नारा कैनाल जे कैपेसिटी आहे 14,000 ऐं 3,000 रांटोला कैनाल आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां त जेको 14,000 आहे क्यूसेक पाणी हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं उन में नारा जा मिठड़ाऊ कैनाल आहे, जमराऊ कैनाल आहे, थर कैनाल आहे। उन जूं मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि। तव्हांखे हींअर वीरान नज़र ईंदियूं, पुछड़ीअ में पाणी नथो पहुची सघे ऐं बाराबंदी किथे महीनो आहे, किथे 15 ॾींहंनि जी आहे त किथे हफ़्ते जी बि आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 300 खां वधीक जेके आहिनि लिफ्ट मशीनूं जेके गैर क़ानूनी लॻल आहिनि उहे केतिरे ई अरसे खां लॻल आहिनि। उन्हनि खे जेको आबपाशी खातो आहे उन्हनि खे हटाइण में मुकमिल तौर ते नाकाम बनियल आहे। त साॻी तरह जेको आहे 2 लख एकड़ जेका रोहिड़ीअ जी ज़मीन हुई उहा जमराऊ वेस्ट ते पिणु मुंतकिल कई वई आहे। जेको नारे जो ऐं जमराऊअ जो पाणी आहे उहा गैर क़ानूनी बनी जेका बासरनि जी आहे 2 लख एकड़ उहा बि पाणी जेको आहे ओॾां मुहैया कयो थो वञे। उन जे करे मीरपुर ख़ास डिवीज़न जो उमरकोट ज़िलो, थरपारकर जो ज़िलो इहे सख़्तु मुतासिर आहिनि। हिन वक़्तु जेका पोखाई आहे उहा 1 लख एकड़नि ते जेके सारियूं आहिनि उहे बि गैर क़ानूनी जिन ते पाबंदी लॻल हुई लेकिन इंतिज़ामिया उन्हनि ते को बि क़दम न खयो आहे। जीअं जेको डिप्टी कमिश्नर या कमिश्नर मीरपुर ख़ास या जिन शाखुनि जे हद तालुकनि जे अंदरि असिस्टेंट कमिश्नर आहिनि उन्हनि जो फर्ज़ ते थियो। उन्हनि 1 लख एकड़नि ते हिन वक़्तु रोडनि जे भरिसां बीठल फसल आहिनि उन्हनि खे ते पाबंदी आहे। उन्हनि ते बि क़दम न खणी सघिया आहिनि त छा सम्झिजे त पुछड़ीअ में उहो पाणी पहुची सघंदो। साॻी तरह तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेके इंजीनियर आहिनि जीअं मीरपुर ख़ास जा मिठड़ाऊ कैनाल, थर कैनाल ऐं जमराऊ कैनाल जा जेके 3 इंजीनियर आहिनि उहे असां बिल्कुलु पढ़ियल लिखियल त आहिनि पर उहे हिननि खे तजुर्बो ई न आहे पाणीअ जी विरासत कीअं कबी या जेके वाटर कोरस आहिनि उन्हनि जा मोगनि जा फ्रेम कहिड़े बुनियाद ते ठाहिणा आहिनि, एच में केतिरो ॾियणो आहे, वाई में केतिरो ॾियणो आहे उहा उन्हनि खे ख़बर ई न आहे। ईअं सम्झो दारोगा बेलदार हिन सिस्टम खे हलाए रहिया आहिनि। इंजीनियरनि खे का बि ख़बर कोन्हे ऐं उन खां सवाइ 20 साल गुज़री चुकिया आहिनि। एरिया वाटर बोर्ड जा जेके चेयरमैन ऐं मेंबर आहिनि उन्हनि जी का बि हिन वक़्त ताईं जेका इलेक्शन थींदी आहे न थी आहे ऐं क़ानूनी तौर ते जेका आहे हर 4 सालनि में उन्हनि जी इहो पंहिंजो इलेक्शन बि थींदी आहे
पर सही आहे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उहे बि जेके मुड़िया विया आहिनि उन्हनि खे ई मुक़ररु कयो आहे। साॻी तरह तव्हांखे ॿुधायां त फुटियुनि जो फसल हिन वक़्तु 1.5 लख हेक्टरनि ते पोखियल आहे ऐं 75,000 कमंद पोखियल आहे जेको सुकी तबाह थी चुको आहे ऐं 40 खां 50,000 एकड़ ते जेको भाॼियूं ऐं चौपाए माल जो गाह आहे उहो पोखियल आहे, उहो सुकी तबाह थियो आहे। थर में इंतिहाई ॾुकार वारी सूरत हाल आहे जिते पाणी कोन्हे, पर अफ़सोस इहो आहे जो मिठड़ाऊ जमड़ाऊ कैनाल ते बाअसर ज़मीनदारनि खे पाणी मिले थो ऐं हेठि पुछड़ी आबादगार रोज़ानी जे बुनियाद ते एहतिजाज कनि था, रोज़ानी जे बुनियाद ते डायरेक्टर या इंजीनियर हुननि खे को लॉलीपॉप ॾेई ऐं एहतिजाज ख़तमु कराइनि था, पर उन ते अमल को बि कोन थो थिए। जी 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 ठीकु आहे तालिब मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेको आहे माण्हुनि जी सभ खां वॾी शिकायत कहिड़ी आहे ऐं उन खां पोइ गवर्नमेंट खां उन्हनि जो छा मुतालबो आहे? हिन वक़्तु जेको आबादगारनि जो मुतालबो आहे त पुछड़ीअ ते जेको पाणी आहे जेको हुननि जो जाइज़ हक़ आहे उहो पहुचायो वञे। तव्हांखे ॿुधायां त 2 ॾींहं अॻु में जेको आहे नारा कैनाल जी ऑफिस में जवेरिया सर शाख जे आबादगार ऐं ज़िले काउंसिल जो मेंबर आहे उन्हनि खे ई पाणी न, पीपल्स पार्टीअ सां आम लॻा पियल आहिनि, लेकिन उन्हनि खे पाणी न मिलण जी सूरत में हुन बाक़ाइदे इहो ऐलान कयो त जेकॾहिं असांखे स्टेल ताईं पाणी न मिलियो त असां पंहिंजे पाण खे साड़ींदासीं। त आम माण्हूअ जी कहिड़ो असरु हूंदो ऐं पाणी मिले ई कोन थो। हुकूमत खां हुननि इहो मुतालबा करे करे जेके आहिनि मजबूर थी चुका आहिनि त को पाणी ॾियण लाइ तयारु कोन्हे। जीअं FOC सिंध जो चेयरमैन जावेद जूने जो आहे, टेल आबादगार एसोसिएशन जो सदर ज़ाहिद नून आहे, इन्हनि सभिनी सभई आबादगार जेको नारा कैनाल ते गॾु करे एहतिजाज कया आहिनि शदीद गर्मीअ में, लेकिन उन ते हुकूमत पारां को बि हिकु क़दम न कयो वियो। तोड़े चूंडियल जेको MP MN आहिनि उहे बि हिते जा ई ज़मीनदार आहिनि, पर उन्हनि जे आवाज़ ते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे। सिर्फ़ु इहो चईंदा पाणी मिलंदो तव्हांखे, पोइ अलाए कॾहिं मथां खां तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु मौसम जी सूरत हाल जेको बरसाती इम्कान ॾसिया पिया वञनि, जेकॾहिं इहो ई साॻियो पाणी आहे हाणे उहे जेकॾहिं पाणी हिननि खे छॾींदा त वाटर जेके सुकल आहिनि जिन वटि पाणी न पहुतल आहे उहे वाटर ज़ाहिर हाणे आबादगार बंदि कंदा त ज़बरदस्ती वरी जेको आहे उहे ई आबपाशी अमलदार उन्हनि खे खोलींदा जीअं घारा पवंदा ऐं घारनि वारी सूरत हाल आहे मथे, लेकिन हेठि पाणी नथो ॾिनो वञे। जी ठीकु आहे तालिब अमान असांखे टाइम ॾिनो आहे, वरी महिरबानी। नाज़रीन हिते वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो आहे ऐं अॼु जे प्रोग्राम में बसि एतिरो ई उमेदु आहे त हीउ प्रोग्राम ऐं हीउ जेको अॼु बहस थियो सिंध समेत पूरे पाकिस्तान में जेको सिंध जो पाणी मुंशपाणी विरस बाबति शऊर आहे उन में मददगार साबित थींदो। वरी कंहिं नए मौज़ू सां असां सां गॾु हूंदासीं।